नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्त के मियाँ साहब मां ख़बर ईंदालूं त मियाँ साहब बरसां ॼातल नौजवान के मदरसे मां सॾे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में ॾहका छाइजी वियो आहे। रहीमाबाद थाणे जे हद में रोड वटां ट्रांसपोर्टर अब्दुल सत्तार बिरोई जे फर्ज़ंद 20 सालनि जे हाफ़िज़ मोहम्मद हनीफ़ बिरोई जो गोलियूं लॻल लाश हथ आयो। मक़तूल नौजवान हाफ़िज़ मोहम्मद हनीफ़ बिरोई मियाँ साहब थाणे जे हद ॻोठ ज़रखेल जो रहवासी हो ऐं रहीमाबाद जे हिकु मदरसे में ॿारनि खे कुरान शरीफ जी तालीम ॾींदो हो। गुज़िरियल राति अणॼातल माण्हू मदरसे मां फोन ते घुराए खेसि क़त्ल करण बाद लाश रोड ते उछलाए फरार थी विया। सुबुह जो लाश ॾिसी ॻोठण पुलिस खे इतलाह ॾिनो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। ॿिए तरफ़ मक़तूल जो लाश पुलिस पोस्टमार्टम कराइण लाइ रहीमाबाद अस्पताल खणाए वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।